मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं मंगेतर सां काल ते गपशप करण कीअं आई? साईं मंगेतर सां काल ते गपशप करण बि ग़लति अमल आहे। ॾिसो सिर्फ़ु मंगेतर आहे, उहो सिर्फ़ु तव्हांजे नाले थियल आहे, निकाह जे अंदरि एड न आहे थियल। जॾहिं औरत निकाह जे अंदरि ईंदी आहे न, पोइ उन सां ॻाल्हाइण बि जेको आहे हलाल थी वेंदो आहे, ॻाल्हाइण बि जाइज़ थी वेंदो आहे, ऐं अहिड़ी तरह हथ मिलाइण बि जाइज़ थी वेंदो आहे, ऐं अहिड़ी तरह तमामु मामलात उहो जाइज़ थींदा निकाह खां बाद में। निकाह खां पहिरियां जेकी मंगेतर आहे न, उहा निकाह में न आई, उहा सिर्फ़ु हिकिड़े नाले थियल आहे। ऐं मुमकिन आहे त जेकी नाले ते हूंदी आहे न, त मुमकिन आहे त इहा ई तव्हांखे मिली। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे मंगेतर हूंदी आहे पर छा आहे वञी करे ॿिए कंहिंजे निकाह में बि पवंदी आहे। त मंगेतर सां फ़ोन ते मंगेतर सां काल ते राब्तो करणु बिल्कुलु ग़लति अमल आहे। तमामु साथी मंगेतर सां फ़ोन ते राब्तो न रखनि, हे हिकु ख़तरनाक अमल आहे। छाजे करे ख़तरनाक अमल आहे? त निकाह सां ई साबित न आहे थियो। जॾहिं निकाह साबित थींदो न, पोइ तव्हां इन औरत सां ॻाल्हाइणु जेको आहे तव्हांजे लाइ हलाल आहे ऐं तव्हांजे लाइ जाइज़ आहे। त हाणे जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई जाइज़ न आहे। छाजे करे जाइज़ न आहे? त इहा औरत तव्हांजे सिर्फ़ु नाले थियल आहे, तव्हांजे निकाह में बिल्कुलु बि न आहे। त तमामु साथी जेको आहे परहेज़ करण जी कोशिशि कनि।